बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तो तव्हां असांजो ॾिसी रहिया आहियो चैनल इखलाक वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। तो फ्रेंड, अॼु जो असांजो मौज़ू आहे चालाक गिदड़। हिकु ख़ूबसूरत कहाणी आहे तव्हांजे अॻियां असां पेश कंदासीं। फ्रेंड, अगरि असांजो वीडियो तव्हांखे सुठो लॻे तो फ्रेंड असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल खे ऑल कंदा, तो हर अचण वारी वीडियो तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदो रहे। तो फ्रेंड, असां मौज़ू खे स्टार्ट कंदासीं। हिकिड़ो हो गिदड़ जंहिंजी आदत हूंदी हुई त झंग में कंहिं घाटे ॿूटे जे पुठियां लिकी वेही रहंदो हो, ऐं जॾहिं उतां का बि औरत मानी खणी लंघंदी हुई त उन खां खसी खाई वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी माई पंहिंजी मुड़ुस जी मानी खयों पियो वहे त ओचितो गिदड़ जी नज़र बि वञी उन ते पई। हू हिरियल त अॻे ई हो, सो झटि वञी अॻु वरिताईंसि ऐं हकल करे चयाईंसि त शेर ख़ुदा जो, अची तूं खेसि ॾाढी बुख लॻी आहे, सो खेसि मानी ॾे त खाई। औरत वीचारी डिॼी वई ऐं मानी जी खारी लाहे खणी गिदड़ जे अॻियां रखियाईं। गिदड़ खाई ढो कयो। उन बाद माईअ खे चयाईं त हाणे मुंहिंजी पुछ खे वठी ॿिटी छिकियूं ॾे त मुंहिंजी मानी हज़म थिए। ईअं करण बाद मस वीचारी माईअ जी वञी जिंद छुटी ऐं मुड़ुस जी मार खां डिॼंदी वञी मुड़ुस वटि पहुती। मुड़ुस खे अॻु में ई हरन जी तकलीफ़ ऐं बुख छितो करे छॾियो हो, सो ज़ाल जे ॻाल्हि ॿुधी वेतर चिड़ वठी वियसि ऐं हिन ते ॾाढी अची कावड़। हिन खे अजब बि लॻो त गिदड़ जी एॾी मन मस्ती उन हारन में हो। राति जो बि देर सां घर आयो ऐं सुबुह जो सवेल ई हरन ते हलियो वियो ऐं ज़ाल खे चयाईं त अॼु कुझु सवेर भरो को ॿियो दग वठी मानी खणी अचिजां, ॾिसूं त गिदड़ छा थो करे। ॿिए ॾींहुं 2 पहरनि जो मानी पचाए ॿियो रस्तो वठी उते हली अञा वॾी झंग में मस पहुती त गिदड़ बि अची अॻु वरितसि। चयईं त अॼु ही रस्तो कीअं वरितो आहे। बादशाह खे बुख मारण जी ख़्याल खां लाह हेठि मानी त किरियां न। पूरो गिदड़ मानी खाधी। बाद में माईअ खां मानी हज़म करायईं, पोइ जिंद छॾियसि। माई उहा सरबरस्ती ॻाल्हि वञी पंहिंजी मुड़ुस खे ॿुधाई। मुड़ुस चयसि, चङो, हाणे उन्हीअ सां सुभाणे मां पाणे ई पहुचंदुसि। तूं सुभाणे सवेर मुंहिंजा कपिड़ा पाए हरन ते अचिजांइ ऐं मां देर सां तुंहिंजा कपिड़ा पाए मानी खणी ईंदुसि। ॾिसां त उहो गेदी गिदड़ मूं खां कीअं थो मानी फुरे। ॿिए ॾींहुं माई परह फटी जे वक़्त ई पंहिंजे मुड़ुस जा कपिड़ा पाए हरन ते आई ऐं मुड़ुस ज़नाना कपिड़ा पहिरे मानी खणी हिकिड़ो चङो मोचारो ॾंडो पंहिंजे कपिड़नि अंदरनि लिकाए उथियो हलियो। जॾहिं घाटे झंग में पहुतो तॾहिं गिदड़ अची अॻु झलियसि। मुड़ुस बि बना कंहिं चौन चरान जे मानी खणी ॾिनसि। गिदड़ मानी खाई मुड़ुस खे चयो त हाणे खाधो हज़म करा। उन ते हारी पंहिंजे हिकु हथ संदसि पुछ में मज़बूत झले, ॿिए हथ सां पंहिंजे कपिड़नि अंदरां लिकियल ॾंडो कढी अची कुटण बीठुसि। जीअं बीठुसि चई रोज़ पाण खे शेर ख़ुदा जो सॾाए औरतुनि खां मानी खसी खाई वेंदो हुएं। हाणे ॿुधा त तूं केरु आहीं। ईअं चई पुछ खां मज़बूत झले वरी अची ॾंडनि जो वसकारो करायईंसि। गिदड़ घणो ई पाण छॾाइण जी कोशिशि कई, पर अॻियां हो
बि मज़बूत, हू बि मज़बूत ऐं सघारो मुड़ुसु हो, सो किथे थो छॾेसि। आख़िर गिदड़ डंडा खाई वञी अॻियां जहान पहुतो।